ठाहे रहिया आहियूं चिकन बॉल्स ही स्पेशली ॿारनि जे लाइ आहिनि। उन जे लाइ ही असां चिकन बॉल्स उन्हनि लाइ ठाहे रहिया आहियूं ऐं वॾा खाई सघनि था। ॾाढा टेस्टी हूंदा आहिनि, ॾाढा मज़ेदार हूंदा आहिनि ऐं ठाहिण बि तमामु आसान। उन जे लाइ सभ खां पहिरीं असांखे खपंदा ब्रेड जा स्लाइस। ही फ्रेश ब्रेड आहे। उन खां अलावा चिकन बोनलेस आहे, हिन खे असां बॉइल करे चङी तरह ॻारे वरितो आहे। उन खां अलावा असांखे खपंदा पटाटा, हे बि असां बॉइल करे वरिता आहिनि। हिननि जूं असां खलूं लाहे छॾियूं आहिनि। थूम जी 2-टे ॻड़ियूं, 4 खां 5 ॻड़ियूं चणनि जी दाल, हीअ बि असां बॉइल करे वरिती आहे। चिकन जा बॉल्स जॾहिं ठही वेंदा त उन्हनि खे उन में डिप करे तरण जे लाइ आना सावा मिर्च, हिननि खे बि असां सफ़ा सन्हो कटे वरितो आहे। सावा धाणा, हिननि खे बि असां तमामु सन्हो कटे वरितो आहे। मसालनि में सुका धाणा, कुटल ॻाढ़ा मिर्च, हेड, जीरो ऐं लूणु। ॿारनि खे अॼुकल्ह टमाटो केचप, मायोनीज़ इहे शयूं तमामु पसंदि आहिनि। उन लाइ असां हिन चिकन बॉल्स में हिन ॿिन्ही शयुनि जो इस्तेमालु करणु तव्हांखे ॿुधाईंदासीं। अॼु असां हिन मुर्गीअ जे ॿूटियुनि खे दर करे, या अगरि तव्हांजे घर में चॉपर मौजूदु आहे त हुन में आसानी सां थी सघे थो। हिन में असां थूम जूं स्लाइसिस विझंदासीं, पटाटो विझंदासीं, उन्हनि खे सभिनी खे असां मिक्स करे कुटे वठंदासीं। हाणे हिन में असां 1 चमचो चणनि जी दाल विझंदासीं। सभिनी शयुनि खे मिक्स करे चङी तरह कुटे वठंदासीं, जीअं को बि चणनि जी दाल जो दाणो न रहे ऐं मुर्गी बि ऐं पटाटो पाण में चङी तरह मिली वञनि, मैच थी वञनि। हस्बे ज़रूरत लूणु विझंदासीं, हस्बे ज़रूरत ॻाढ़ा मिर्च विझंदासीं, सुका धाणा, थोरी हेड ऐं जीरो। सभिनी शयुनि खे चङी तरह सां पाण में मिक्स करे वठंदासीं। हिन में थोड़ा सावा मिर्च सफ़ा सन्हा कटे वरिता आहिनि असां, थोड़ा सावा धाणा इहे बि असां बारीक कटे वरिता, सन्हा करे छॾिया। हिननि सभिनी खे हिन में विझी करे मिक्स करे वठंदासीं। हाणे असां ब्रेड जो स्लाइस खणंदासीं ऐं हुन जूं साइडूं कटे वठंदासीं। हाणे असां हिन खे चङी वेले वठंदासीं। मायोनीज़ असां थोड़ी कढी वठंदासीं स्पून में। मायोनीज़ खे हिन स्लाइस ते लॻाईंदासीं। मायोनीज़ हस्बे ज़रूरत खणी असां हिन स्लाइस खे चङी तरह लॻाए छॾी आहे। हेतिरी घणी न आहे लॻाइणी जो ही सफ़ा पुसी वञे। हुन खां पोइ असां जेको आहे चिकन जो मसालो ठाहियो आहे उहो हुन ब्रेड ते रखंदासीं। हिन ब्रेड खे चङी तरह में बंदि कंदासीं। ईअं पाण में रोल करे वठंदासीं त जीअं हिकु बॉल जी शेप इख्तियार करे वठे। ॾिठो तव्हां त हीउ ठही वियो आहे। अहिड़ी तरह सां हीउ ॾिसो रोल्स ठाहे बाल ठाहे वरिता आहिनि। हाणे खे खणी टोड़े वठंदासीं। मिक्स करे वठंदासीं। बालनि खे असां आने में ॿोड़े वठंदासीं। आने में असां थोरो लूणु ऐं थोरियूं ॻाढ़ियूं मिर्चूं शामिलु करे छॾियूं। तेल असांजो गरम थी चुको आहे। इन में असां हिन खे फिराए लाइ विझंदासीं।
जॾहिं हिकिड़ी साइड खां पची वञनि त असां हिननि जी साइड मटाए वठंदासीं। तो तेज़ बाहि ते न पचाइजो, दरमियानी बाहि रखिजो। असांजा चिकन बॉल्स हिकिड़ी साइड खां पची चुका हुआ, फ्राई थी विया, इन करे असां हिननि जी साइड मटाए वरिती आहे। चिकन बाल्स खे ईअं चङी तरह फ्राई कंदासीं, का बि साइड हिन जी कची न रहे। प्यारी भेणूं, असांजा चिकन बॉल्स बिल्कुलु रेडी आहिनि खाइण लाइ। ॾाढा टेस्टी था थियनि ऐं ठाहिण बि तमामु आसान आहिनि। उमेद त तव्हांखे ॾाढा वणंदा। महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं घणे खां घणो शेयर कंदा ऐं पंहिंजे कमेंट्स जो इज़हार कंदा। असांखे तव्हांजी राय जो इंतज़ारु हूंदो।